एक पासे सिंध के सेहत जी सहूलतन के हवाले से मुल्क के बेन सूबन की भेंट में बेहतर सूरत हाल वारो सूबो करार दिनों वने थो ऐं सेहत के कुछ शोबन में बेहतरी जा कदम पिण सामू आया हैं। पर बे पासे ॿारनि जे सेहत बाबत सामू आयल अंग अखर एक मुख्तलिफ ऐं गणती जोगी तस्वीर पेश कन था। सिंध के सरकारी अस्पतालन में ॿारनि जे हंगामी इलाज लाइ बिस्तर की शदीद खोट सबब सूरत हाल गंभीर बणियल आहे। रोज़ सवें ॿार वक्त सिर इलाज न मिलण या महांगे खानगी इलाज ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि, जॾहिं त सरकारी अस्पतालुनि जे ॿारनि जे एमरजेंसी शोबन में मौजूद गुंजाइश ॿारनि जे वधंदड़ अंग जे भेट में तमाम घटि आहे। सिंध में 1 साल खां घटि उम्र वारनि ॿारनि जो अंग अटकल 19 लख, जॾहिं त 5 सालनि खां घटि उम्र वारनि ॿारनि जो अंग 95 लख खां वधीक आहे। उन जे उबतड़ सॼे सूबे जी सरकारी अस्पतालुनि में ॿारनि जे एमरजेंसी लाइ रुगो 450 खां वधीक बिस्तरा मौजूद आहिनि। अस्पताल इंतज़ामिया मूजिब एमरजेंसी शोबन जी गुंजाइश केतिरनि ई सालनि खां साॻी आहे, पर ॿारनि जो अंग मुसलसल वधी रहियो आहे। बिस्तरनि जी खोट सबब अस्पताल इंतज़ामिया इंतहाई गणती जोगी हालत में आयल ॿारनि खे पहिरीं तरजीह ॾिए थी, जॾहिं त ॿियनि ॿारनि खे कॾहिं कॾहिं 24 कलाकनि अंदर ई फारिग करणो पवे थो। कराची जी सिविल अस्पताल जे ॿारनि वारे एमरजेंसी में रुगो 30 बिस्तरा मौजूद आहिनि, जॾहिं त रोज़ 100 खां वधीक ॿार उते आंदा वञनि था। NICH में 68 बिस्तरा मौजूद आहिनि, पर रोज़ 400 खां वधीक ॿार इलाज लाइ पहुचनि था। अहिड़ी सूरत हाल में केतिरनि ई वालदेन खे पंहिंजे ॿारनि लाइ बिस्तरो हासिल करण में ॾुखियाई पेश अचे थी। लियारी जनरल अस्पताल में 30, अब्बासी शहीद अस्पताल में 35, सिंध गवर्नमेंट कोरंगी अस्पताल में 40, जॾहिं त सिंध गवर्नमेंट नॉर्थ कराची अस्पताल में रुगो 10 बिस्तरा मौजूद आहिनि। कराची खां ॿाहिरि हैदराबाद में 30, लाड़काने में 60, सखर में 35, खैरपुर में 35 ऐं नवाबशाह में 40 बिस्तरा ॿारनि जे एमरजेंसी लाइ मौजूद आहिनि। अस्पतालनि में जाइ न मिलण बाबति केतिरा ई वालदेन इहे शिकायतूं कंदा रहनि था त खेनि बिस्तरो न हुजण सबब अस्पताल में दाख़िल न कयो वियो। कुझ जी शिकायत इहा बि आहे त खेनि कॾहिं कॾहिं तिबी मुआइने खां सवाइ वापसि मोटायो वियो। अस्पतालनि में वधंदड़ रश सबब हिक ई बिस्तरे ते 1 खां वधीक ॿारनि जे इलाज जूं शिकायतूं पिण साम्हूं आयूं आहिनि। सरकारी अस्पतालुनि में बिस्तरनि ऐं ॿियनि सहूलतनि जी खोट सबब वालदेन जो रुख खानगी अस्पतालनि ॾांहुं वधी रहियो आहे, पर उते इलाज जा ख़र्च केतिरनि ई ख़ानदाननि लाइ बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। खानगी अस्पतालुनि में ॿारनि जे माहिर डॉक्टर जी फीस 2000 खां 5000 रुपयनि ताईं पहुची चुकी आहे, जॾहिं त ॿारनि जे इंतहाई निगहदाश्त वारे शोबे में दाख़िल करण लाइ 1 खां 2 लख रुपयनि ताईं अॻुवाट रक़म तलब करण जूं भी शिकायतूं आहिनि। पाकिस्तान पेडियाट्रिक एसोसिएशन सिंध जे सदर प्रोफेसर डॉक्टर वसीम जमालवी मूजिब ॿारनि खे हिफ़ाज़ती टिका लॻाइण जी शरह में घटिताई ऐं माउ जे खीर बदिरां फार्मूला खीर ॾियण जे वधंदड़ रुझान सबब ॿारनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं इन्फेक्शन में वाध थी रही आहे। हुन सिंध जे बहिराड़नि ऐं ॿारनि जे इंतहाई निगहदाश्त वारनि शोबनि, माहिर डॉक्टरनि, तरबियत याफ़्ता नर्सिस ऐं ॿिए ज़रूरी अमले जी खोट जी पिण निशानदेही कई। माहिर मूजिब सिंध में नवनि ॼावल ॿारनि जी मौत जी शरह पिण ॻणती जोगी आहे। हर 1000 ज़िंदा ॼमण वारनि ॿारनि मां अटकल 29 नवां ॼावल ॿार ज़िंदगी विञाए वियनि था। उहे अंग अखर रुगो अस्पतालनि में बिस्तरनि जी खोट जो मसलो ज़ाहिर नथा कनि, पर ॿारनि जी सेहत लाइ घुर्बल समूरे निज़ाम ते सवाल उथारनि था। ॿारनि जो अंग वधी रहियो आहे, बीमारियुनि ऐं इन्फेक्शन जा ख़तरा मौजूद आहिनि, पर जेकॾहिं एमरजेंसी शोबनि में बिस्तर, माहिर डॉक्टर, तरबियत याफ़्ता नर्सिस ऐं इंतहाई निगहदाश्त जूं सहूलतूं साॻे रफ़्तार सां न वधियूं त इलाज लाइ अस्पताल पहुचंदड़ ॿारनि ऐं मौजूद सहूलतनि विच में फ़र्क़ु वधीक वधण जो ख़दशो आहे। ॿिए तरफ़ सरकारी अस्पतालुनि में जाइ न मिलण ते खानगी इलाज जो रुख कंदड़ वालदेन लाइ वधंदड़ ख़र्च हिकु अलॻि बहरान बणिजी रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में ॿारनि जे हंगामी इलाज जी सहूलतनि में वाध, ख़ासि तौरु सिंध जे बहिराड़नि में हाणे रुगो अस्पतालुनि जी गुंजाइश जो न, पर हज़ारे ख़ानदाननि जी सिहत ऐं मुआइशी बार जो सवाल बणिजी चुको आहे।